अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते मुंहिंजो ख़ुशि जो शादी आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुमा आमीन। सियारो आहे ऐं यकीनन मौसम सर्द आहे, हवा बि आहे, बारिश बि हिते हले पई थी ऐं ॿियनि पासनि ते बि इहा ख़बर अचे पई थी त मींहुं वसे पियो थो। त बहरहाल तव्हां जंहिं महिल हीअ रिकॉर्डिंग कंदा ईंदो मुलाहिज़ा कंदो त शायदि बारिश न हुजे। बहरहाल मौसम आहे ऐं मौसम जे हवाले सां बार बार अर्ज़ु कंदा आहियूं त पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया ऐं उन्हनि सभिनी जो ख़्यालु रखिजो पिया जेके तव्हांजे आसे पासे आहिनि। जेकॾहिं पर भरनि जो बि ख़्यालु रखी सघूं था त पोइ त काइनात लाइ छा थी वञे। अॼु रीडिंग डे आहे ऐं मूं वटि जेको आर्टिकल अॼु मौजूदु आहे उन जो सिरो आहे, मूंखे पंहिंजो महबूब ॾेखार, मां तोखे सभु ॿुधाए छॾींदसि त तूं कीअं आहीं। मूंखे पंहिंजो महबूब ॾेखार, मां तोखे सभु ॿुधाए छॾींदुसि त तूं कीअं आहीं। जॉन ब्लांचर्ड हिकु दफ़े वरी बेंच तां उथियो, पंहिंजनि कपिड़नि जी स्थिति ठीकु कयईं ऐं ग्रैंड सेंट्रल स्टेशन में माण्हुनि जे ईंदड़ वेंदड़ हुजूम में निहार न लॻो। हज़ारे माण्हुनि जी अचवञु जारी हुई, कुल्लो कुल्ले सां लॻी रहियो हुयो। संदसि निगाह जो भटकणु उन हसीना लाइ हो जंहिंखे हुन कॾहिं बि अॻु में कोन ॾिठो हुयो ऐं हुनखे चयो हो त संदसि हथ में गुलाब जी ॻाढ़ी कली हूंदी। संदसि चाह फ्लोरिडा जी हिकु लाइब्रेरीअ में 13 महीना पहिरीं पैदा थियो हुयो। खाने मां हिकु किताबु खणंदे उन जा वर्क वराईंदे खेसि किताब जे मवाद न मोहियो, बल्कि उन्हनि लफ़्ज़नि घायल कयो हुयो जेके पेंसिल सां हाशियनि ते लिखिया विया हुया। ख़ूबसूरत तहरीर लिखण वारे जे अंदर जी सूंहं खे ज़ाहिर करे रही हुई। किताब जे शुरूआती सुफ़े ते हुन अॻूणे मालिक जो नालो ॻोल्हे लिधो हुयो, मिस होलिस माइनल। हुन हिकु डिघी जा घुड़ कई ऐं नेठ संस एड्रेस हथु करे वरितईं। पोइ न्यूयॉर्क शहर में रहंदी हुई। ब्लांचर्ड खेसि हिकु ख़तु लिखियो जंहिंमें पंहिंजो तारीफ़ कराईं त खेसि वरंदी ॾियण लाइ अर्ज़ु कयो हुयईं। ॿिए ॾींहं ते ई संदसि जहाज़ ॿी महावारी लड़ाई में सोठण लाइ बंदरगाह छॾे वियो हो। ईंदड़ साल ऐं 1 महीने ताईं हुननि ख़तनि वसीले हिक ॿिए सां राब्तो रखियो। हर ख़तु ॼण त दिलि जे ज़रख़ेज़ ज़मीन में पोखजंदड़ को ॿिज हुयो। हिकु रुमान चाह परवरिश वठी रहियो हुयो। ब्लांचर्ड खां हिकु तस्वीर जी फरमाइश बि कई हुई, पर हुन इनकार करे छॾियो हुयो। संदसि ख़्यालु हो त जे हू दिलि सां साणुसि चाह रखे थो त हुन सां को बि फ़र्क़ु नथो पवे त उहो कीअं थी लॻे। आख़िरकार उहो ॾींहुं आयो जॾहिं हू यूरोप मोटियो ऐं हुननि न्यूयॉर्क जे ग्रैंड सेंट्रल स्टेशन ते शाम जो 7 वॻे जी मुलाक़ात तइ करे छॾी। तूं मूंखे सुञाणे वठंदे, हॉलिस ब्लांचर्ड खे लिखियो, मुंहिंजे हथनि में ॻाढ़े गुलाब जी कली हूंदी। हाणे शाम जा 7 थिया हुया ऐं हू सेंट्रल स्टेशन ते बीठल हुन छोकिरी लाइ वाचाए रहियो हुयो जंहिंजी दिलि सां खेसि शदीद मुहबत हुई, पर जंहिंजो चहिरो हुन कॾहिं बि कोन ॾिठो हुयो। हाणे अॻिते जी कहाणी ब्लांचर्ड जे पंहिंजे वातां ॿुधो। हिकु नौजवान औरत मुड़ा अची रही हुई। संदसि जिस्म में मुनासिब ऐं कदु डिघो हुयो। कननि जी पापड़ियुनि वटि भूरा गुंडीदार वार किरी रहिया हुअसि ऐं संदसि अखियूं नीरी रंग जूं हुयूं। साए लिबास में हू ईअं लॻी रही हुई ॼण बहार जरी थी वई हुजे। मां हुन ॾांहुं वधणु लॻुसि ऐं मूंखां इहो बि विसरी वियो त संदसि हथनि में ॻाढ़े गुलाब जी का कली हुई बि या कोन हुई। मां जीअं ई हुन ॾे वधियुसि त हिकु शरारती मुर्क संदसि चपनि ते आई। मुंहिंजो रस्तो तो रखी छा? हुन भुणकियो। मूंखे ॼण पाण ते को ज़ाब्तो न हुयो ऐं मां अलाए छो साणुसि काफ़ी वेझो थी वियो हुउसि जो ओचितो मुंहिंजी निगाह संदसि बिल्कुलु पोयां बीठल हिकु अधड़ औरत ते पइजी वई जेका 40 जी उमिरि टपियल हुई ऐं जंहिंजा अछा वार संदसि टोप में जरकी रहिया हुया। उहा थुल्ही थंभरी हुई ऐं संदसि थुल्हा मुरा नंढी खुड़ी वारे सेंटल में फाथल पिया लॻा। साए वॻे वारी छोकिरी हिकदमि अॻियां रवानी थी वई। मूंखे लॻो ॼण मुंहिंजा 2 हथ थी विया हुजनि। मुंहिंजी ख़्वाहिश साए वॻे वारीअ जे पोयां वञण जी हुई ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजे साम्हूं इहो वजूद बीठल हुयो जंहिंजी चाह सही नमूने सां जुदाई जे ॾुखियुनि घड़ियुनि में मूंखे सहारो ॾिनो हुयो ऐं हाणे हूअ मूं साम्हूं बीठी हुई। संदसि पीलो नरम मुख अहसासाती थिए लॻो ऐं संदसि अखियुनि में मोहबत जी चमक हुई। मूं हिकु लम्हो बि कोन लॻायो। मुंहिंजे हथनि आसमानी रंग जी चमड़ीअ में मढ़ियल उन किताब खे आॾो कयो जेको मुंहिंजे पारां संदसि मिलण लाइ हिकु निशानी हुयो। हीअ मोहबत न हुई, हीअ त उनखां बि को वधीक क़ीमती जज़्बो हुयो। कुझु ॿियो हुयो जंहिंखे मां मोहबत सां भेटे न पियो सघां। हिकु अहिड़ो साथ, हिकु अहिड़ी दोस्ती जंहिंजी शुक्रगुज़ारी मूंखे सॼी ॼमार करणी हुई। हुन ॾुख जी घड़ियुनि में मुंहिंजो साथ ॾिनो हुयो। मूं पंहिंजा कुला सिधा कया, कंहिं सल्यूट कयो ऐं आसमानी रंग जो किताबु वधाईंदे चयुमि, मां लेफ्टिनेंट जॉन ब्लांचर्ड आहियां ऐं अवां पक सां मिस माइनल आहियो। मां केॾो न ख़ुशकिस्मत आहियां जो पंहिंजी मुलाक़ात थी आहे। पाण मानी खाइणु हलूं? लॻो पए मायूस जे करे निड़ी घुटिजी वई हुई, पर बहरहाल मूं पाण खे संभाले वरितो हुयो। औरत जो मुख हिकु भरपूर मुर्क सां भरिजी वियो। मूंखे ख़बर न आहे पुट त हीअ सभु छा आहे, हुन चयो, पर इहा जेका साए वॻे वारी छोकिरी हाणे तुंहिंजे अॻियां लंघे वई आहे न, उन मूंखे मिंत कई हुई त मां थोरी देरि लाइ गुलाब जी इहा ॻाढ़ी कली हथनि में खणां
ऐं हुन चयो त जे तूं मूंखे मानी खाइण जी आश करी त मां तोखे ॿुधायां त हू रोड जे परियां हिकु वॾे रेस्टोरेंट में तुंहिंजे इंतज़ार में वेठल आहे। हुन मूंखे इहो चयो त इहो हिकु क़िस्म जो इम्तिहान जो नमूनो आहे। माइनल जे ज़हानतनि खे साराहण को ॾुखियो न हुयो। दिलि जी असुलु हालत त इहा आहे त हू ग़ैर चिकीननि ॾांहुं माइल थिए। जग मशहूरु लेखक हूसाई लिखे थो, मूंखे पंहिंजो महबूब ॾेखार, मां तोखे सभु ॿुधाए छॾींदुसि त तूं कीअं आहीं। इहा ई मोहबत ख़ातिन सां जेका पिनाण ॾिठी हूंदी आहे। ॾिसण सां त अलाए छा छा थिए थो, इन ते मोकिलायां थो। फ़ी अमान अल्लाह। बशरते आयत इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया सियारे में ऐं ॿियनि जो बि ख़्यालु रखिजो पिया। करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु मोहताज रखिए। आमीन सुम्मा आमीन। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह।